जय झूलेलाल। तहां सभी भावरनि जो असांजे चैनल में हार्दिक स्वागत आहे। त अॼु जी ख़बर कुछ अहिड़े तरीक़े सां आहे। ख़बर इहा आहे कि श्री गुरु पूर्णिमा उत्सव बाबा मेहर शाह दरबार सतना में धूमधाम सां मनायो वियो। कार्यक्रम जी शुरूआत सुबुह जो 7 वॻे बाबा मयसा साहिब जी मूर्तिअ खे बाबा पुरुषोत्तम दास जी ऐं बाबा गरीबदास जी द्वारा मूर्तिअ खे पंचामृत सां सनानु करायो वियो। नया वस्त्र पाराया विया एवं मूर्तिअ जो श्रृंगार भी कयो वियो ऐं आरती भी कई वई। सुबुह 9 वॻे हवन थियो। 10 वॻे खां 12 वॻे ताईं सत्संग कीर्तन जो आयोजन भी थियो। 1 वॻे खां पोइ गुरु पूजन कयो वियो। हुन खां पोइ अरदास भी थी ऐं पलव पायो वियो ऐं प्रसाद भी वितरण थियो। 2 वॻे आम भंडारे जो आयोजन भी कयो वियो ऐं 3 खां 4 वॻे ताईं नामदान जी दीक्षा भी ॾिनी वई। वॾी संख्या में माण्हुनि नामदान वरितो। हिन कार्यक्रम में शामिल थियण लाइ वॾी संख्या में भक्त छत्तीसगढ़, मध्य प्रदेश ऐं महाराष्ट्र मां आया हुआ। कार्यक्रम खे सफल ठाहिण में बाबा मैया जी दरबार सेवा समिति जे सभु सदस्यनि जो विशेष सहयोग रहियो। अगर तव्हांखे अॼु जी असांजी ख़बर सुठी लॻी, वीडियो वणियो त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे सिंधियत खे वधाइण में असांजो सहयोग कयो। सभिनी खे जय झूलेलाल।